सिंध हुकूमत चोलिस्तान कैनाल समेत 6 तकरारी कैनाल खिलाफ CCI खे ख़त लिखी छॾियो। चोलिस्तान कैनाल बाबति इरसा जो पाणी जी दस्तियाबीअ बाबति सर्टिफिकेट 1991 वारे ठाह खिलाफ करार रद्द करण जो मुतालबो। ख़त में नयो फतेह कैनाल, न्यू मुराद कैनाल, न्यू हाकड़ा कैनाल ऐं न्यू हारान कैनाल ते बि एतिराज़ वारियो वियो। रसूल कादिराबाद लिंक कैनाल, कादिराबाद बलोकी कैनाल ऐं बलोकी सलमानकी लिंक जे अपग्रेडेशन ऐं बहाली ते बि ख़दशा ज़ाहिर। सिंध जे चीफ सेक्रेटरी पारां CCI खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त सिंध पहिरियां ई ख़रीफ जी मुद में 50% पाणी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। पाणी खोट सबबि सूबे खे अरबे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। डाउन स्ट्रीम में हिसे जो पाणी छो न थियण सबबि डेल्टा तबाह थी वई आहे। इरसा पाणी ठाह ते अमल न करण ज़रियो आहे। इरसा जी वाधू पाणी वारी सर्टिफिकेट ते सिंध खे सख़्त एतिराज़ आहिनि। चोलिस्तान कैनाल ज़रिए 4122 क्यूसिक पाणी खणी 6 लख एकड़नि खां वधीक ज़मीन आबाद करण ते बि एतिराज़ आहे। कादिराबाद बलोकी लिंक कैनाल ऐं बलोकी सलमानकी लिंक खे अपग्रेड करे टिनी लिंक कैनाल ज़रिए सलमानकी हेड वर्क वटां पाणी खंयो वेंदो, जंहिं ते एतिराज़ आहिनि। सिंध जे शदीद एहतिजाज बावजूद वफ़ाक़ी सरकार सिंधु दरिया मां 6 कैनाल खणण खे वारे होड तां न लथी। सिंध में मुज़ाहरनि ऐं धरननि जो सिलसिलो जारी। सकरनि में तकरारी कैनाल खिलाफ शहरी औरतनि समेत रोडनि ते निकिरी आया। केरनशाह नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते सियासी समाजी तंज़ीमनि जी तकरारी कैनाल रिथा खिलाफ एहतिजाज। नौशरो फिरोज़ में शहरियुनि पारां इमाम बारगाह अबू तुराब खां रैली कढी वई। काज़ीमत में शिया उलमाए काउंसिल जे सॾ ते एहतिजाज कयो वियो। राधण में तकरारी कैनाल खिलाफ शहरियुनि एहतिजाज कयो। शाहपुर जहानिया में पुरतन हारिनी क़ौम परस्त तंज़ीमनि पारां एहतिजाज। मेहड़ में वकीलनि जो तकरारी कैनाल खिलाफ मुज़ाहिरो। नवाबशाह में GA सिंध मुआज़ पारां एहतिजाज कयो वियो। कुंभ में शहरियुनि रैली कढी मेरान हाईवे ते धाणो हयो। दरकी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां रैली। छटे ज़िले में पीअण जे पाणी जो बहरान शिदत अख़्तियार करे वियो। ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में इंसानी तोड़े जानवर उञ मरण लॻा। जरब खारो थियण सबबि औरतूं तोड़े ॿार ॾोरारनि इलाइक़नि मां पाणी भरण ते मजबूर। रहवासियुनि जो चवणु आहे त पीअण लाइ बि पाणी नथो मिले। सख़्त परेशानियुनि जो शिकार आहियूं। फौरी तौर ते मिठो पाणी फराहम कयो वञे। सखर बैराज जी सालियानी सफ़ाई लाइ साॼे पासे खां निकिरंदड़ कैनाल महीने लाइ बंदि करण जो ऐलान। आपाशी इंतज़ामिया म्यूनिसिपल ऐं ॿियनि अख़्तियारनि खे पीअण जो पाणी स्टोर करण लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं। आपाशी जे अख़्तियारनि मूजिबि दादू, खीरथर ऐं राइस कैनाल खे 1 अप्रैल खां 3 अप्रैल ताईं बंदि कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी सूबाई क़यादत जी वॾी वेहक रवायती ऐं डिजिटल मीडिया ते मुल्क दुश्मन मुहिम खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि गुज़िरियल ॾींहुं थियल इजलास में अस्करी ऐं सिविल क़यादत खां सवाइ 4 सूबनि गिलगित ऐं आज़ाद कश्मीर जे नुमाइंदनि बि शिरकत कई। इजलास में जाफ़र एक्सप्रेस ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि खे बेनकाब खणी नेशनल एक्शन प्लान बाबति बयाने खे मज़बूत करण ते इत्तेफ़ाक़ कयो वियो। मुल्की सलामती भाईचारे लाइ 4 सूबनि में सहकार ऐं लाॻापनि खे वधी ॾियण ते इत्तेफ़ाक़ कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त मुल्की सलामती क़ौमी बयानीअ ख़िलाफ़ मवाद जो हर हंध ते मुक़ाबिलो कयो वेंदो। फिल्मनि तोड़े ड्रामनि में बि शिरपसंदनि जी बयानी जो भरपूर मुक़ाबिलो कयो वेंदो। सोशल मीडिया ते बि कूड़ियुनि ख़बरनि जो मुक़ाबिलो कयो वेंदो। निसाब में बि दहशतगर्दी ख़िलाफ़ आगाही खे शामिल कयो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी नवदरो में क़तल थियल हिंदू वापारी संतोष कुमार जे वारसनि सां ताज़ियत। मक़तूल वापारी जे केस बाबति DIG खां ब्रीफिंग बि वरिती। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद पुलिस एहलकार रमज़ान भुट्टो जे वारसनि सां बि ताज़ियत कई। वाक़े बाबति तफ़सील मालूम कया। बिलावल भुट्टो ज़रदारी जी नवदेरो आमद वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त रहिया। इस्लामाबाद हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस सरफराज़ जोगर ऐं जस्टिस बाबर सत्तार विच में केस ट्रांसफर करण तां इख़्तिलाफ़। जस्टिस बाबर सत्तार जो केस ॿुधण खां इनकार। वक़्ती चीफ जस्टिस साॻी बेंच खे केस ॿुधण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस बाबर सत्तार वक़्ती चीफ जस्टिस जे अख़्तियारनि ते सवाल उथारींदे जुडिशियल आर्डर जारी करे छॾियो। जस्टिस सत्तार डिप्टी रजिस्ट्रार खे केस ॿीहर नई बेंच ॾांहुं मुंतक़िल करण जी हिदायत कंदे चयो आहे त
चीफ जस्टिस वटि इहो फ़ैसिलो करण जो इख्तियार नाहे त ज़बरदस्ती कंहिं बेंच खे केस ॿुधण जो हुकुम ॾिए। क़ाइदनि मुताबिक़ केस जी बेंच अॻियां मुक़ररु थियण खां पोइ माज़रत करण जो अख़्तियार मख़सूस जज वटि हूंदो आहे। दहशतगर्दनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। बलूचिस्तान खे ॿीहर अमुन जो मर्कज़ बणायो वेंदो। बलूचिस्तान जे सूबाई वज़ीर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त दहशतगर्द मासूम शहरनि खे बसंत माल आहे क़तल करे रहिया आहिनि। हुकूमत ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहे, पर दहशतगर्दी कंदड़नि सां ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। वफ़ाक़ी हुकूमत बिजली वाइपेदारनि खे वधीक रिलीफ ॾियण लाइ नेपरा सां राब्तो करे वरितो। अप्रैल खां जून महीने ताईं सब्सिडी वधाए वेंदी। समूरनि डिस्कोस ऐं के इलेक्ट्रिक वाइपेदारनि खे ₹1.71 फ़ी यूनिट रिलीफ मिलंदो। वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त ते नेपरा 4 अप्रैल ते ॿुधणी कंदी। वज़ीर आज़म बिजली ते रिलीफ जो ऐलान बि जल्द कंदो। गुज़िरियल ॾींहुं IMF बि हुकूमत खे बिजली जी क़ीमत में ₹1 फ़ी यूनिट ताईं घटिताई करण जी इजाज़त ॾिनी हुई। पाकिस्तान के क्लाइमेट फाइनेंसिंग तहत $1.3 करोड़ मिलंदा। रक़म 28 महीननि दौरान ॾिनी वेंदी। IMF जे डायरेक्टर कम्युनिकेशन्स जूली क्यूज़िक चयो त पाकिस्तान सां एक्सीडेंटेड फंड फैसिलिटी प्रोग्राम ऐं क्लाइमेट फाइनेंसिंग ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। 25 मार्च ते स्टाफ लेवल मुआहिदो बि थी वियो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि NICVD बोर्ड जो इजलास सिहत वारे वज़ीर ऐं ॿिया शरीक NICVD में ॿारनि लाइ 300 बस्तिरनि जी यूनिट खे हलंदड़ साल मुकमल करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो त NICVD सिंध हुकूमत जी बहितरीन अस्पताल आहे। हिन साल NICVD ऐं SICVD जी बजेट वधाए ₹20 अरब कई वई आहे। ॿिन्ही अस्पतालनि खे ज़िम कयो वञे। ज़िम करण सां फंड्स जी खोट पूरी थी वेंदी। अस्पताल में नयूं भर्तियूं न कयूं वञनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच सखर डिवीज़न में कांस्टेबल जी भर्तियुनि ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांघी ऐं जस्टिस निसार अहमद बंबरो कांस्टेबल जी भर्तियुनि में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद लाॻापियल धुरनि खां जवाब तलब करे वरितो। गुज़िरियल ॾींहुं बि सिंध हाई कोर्ट सखर बेंच समूरी सिंध में कांस्टेबल्स जी मुक़ररी वारो अमल सॼे सिंध में मुअतल करण जो हुकुम न हो। शदाअत कोर्ट में जवाबदारनि कार इल्ज़ाम हेठि औरत खे क़तल करे छॾियो। जवाबदारनि 45 वरनि जी शाहिदा खे क़तल कयो। कार इल्ज़ाम हेठि आयल नौजवान गुलाम सरवर खावड़ जी वारसनि जो इजाज़। वारसनि चयो त मक़तूल नारी जा भाउ संद नौजवान खे बि मारणु चाहिनि था। पुलिस तहफ़ुज़ फ़राहम करे। कश्मीर जे ईदगाह पाड़े में ख़ानगी जॻह ते ज़क़्वा जी विरासत दौरान पीउ सबबि हिकु औरत चिबाड़जी फोत, 2 बेहोश। ॻणती वारी हालत में रहीम यार ख़ान मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त क़यूम मज़ारी जी जॻह ते ज़क़्वा जी रक़म विराई पई वई त पीउ सबबि पीरसन औरत सैयद शहरबानो चिबाड़जी फोत थी वई। कराची जे मक़ामी अदालत में जवाबदार अरमगान खिलाफ़ पुलिस मुक़ाबलो ऐं गैरकानूनी हथियार रखण वारे केस जी ॿुधणी। पुलिस जवाबदार अरमगान जे वालिद कामरान कुरैशी खे बि केस में गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जवाबदार कामरान कुरैशी खां जेल में पुछा गाछा जी इजाज़त घुरे वरिती। अदालत पुछा गाछा जी इजाज़त ॾेई छॾी। ऐं म्यांमार ऐं थाईलैंड में ज़िलज़िलो शिदत 7.7 रिकॉर्ड। केतिरियूं इमारतूं ड्रही पट पइजी वयूं। बैंकाक में तामीर थींदड़ इमारत किरण सबबि 43 मज़दूर दॿिजी विया।